अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी। छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त चौथी। कहाणी पीराणी। बिरोहनि जा कुता सिंधियुनि खे ॾिसी छिता थी पिया। हुआ मचाए ॾिनऊं। पीराणी पुठीअ उघाड़ी जुंडा खुलियल भॼी वञी माउ जे चोले खे झलियाईं। लालूअ जे पीउ खेसि हथु लाइ ॾिठो। पीराणीअ जे पीउ पकाई कंदे चयो, डुबरो डुबरी नाहे। कुतनि भौंक न छॾी। ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया। खेनि ॿाहिरि कढी पुछ लोॾण लॻा ऐं बदन खे धूणे टिड़ी पकड़ी विया। हिननि पंहिंजो फर्ज़ु पूरो कयो। टकर तां बिरोहनि जी लॾ थिए लथी। सियारे जी शुरूआत हुई। जाबलू पटनि तां ख़ुश्क हवा सनड़ियूं पथरियूं गेलियूं थी वई। 2-3 ॾांद हुआ जन ते सामान लॾियल हो। हिकु उठ जंहिं ते बांस जूं लठियूं ऐं ॾंडा सिंध में विकिरे लाइ खयल हुआ। पुठियां 2 कुता पुछ लोॾींदा भॻा थी आया। मर्दनि जा पेर उघाड़ा, सुथड़ियूं फाटल ऐं लुंडियूं। मथनि में आलीशान टिकड़नि वारा भर्त भरियल मेरा ऐं गंदा टोप। वॾा वार ख़ुश्क अणभा ऐं चीड़ पियल। ज़ाइफ़ुनि खे सुहिणी खुथल भर्त सां ड्रिघा ड्रिघा गघा। ॾांदनि ते वॾा बोरा रखियल जन में ॾास जा वटियल रसा पियल। नंढड़ा ॿार ॾांदनि ते चढ़ियल। माइटनि खे सन्हा लकुण हथ में जन सां ॾांदनि खे हकलींदा थे आया ऐं सुरीलो ही हूं जो आवाज़ पे कयाऊं। शकिलुनि जा सुहिणा ऐं शानदार बदन जी बीहक ठाहू की। हिकिड़े हंधि मांझांदो कयाऊं। गोदड़ीअ मां सुकल मानियुनि जा टुकर सभिनी खे मिली विया। ॿिए बुजके मां सुकल ॾुध जा अछा टुकर कढी पाणीअ जे जमन में विधाऊं ऐं सभिनी 2-3 ढुक भरिया। नंढड़ी 9 सालनि जी पीराणीअ चयो, सिंध में शयूं खोड़ ऐं सुठियूं सुठियूं। पिणसि टोप लाहे जुअन हाणो मथो खनियो माणस खफ़ी थी ॾांहुंसि निहारियो। ॿियनि ॿारनि जे आॾो मिठियुनि मिठियुनि शयुनि जूं ख़याली कतारूं घुमी वयूं। सिंध में पलाल जे झूपड़ियुनि में वेठा, पलाल ते सुम्हिया ऐं पलाल जा जूता ठाहे पाताऊं। बांस जूं लठियूं ऐं ॾास जा रसा विकियाऊं। कुंडियूं कयाऊं ऐं कीणियूं कयाऊं। सियारो गुज़रियो ऐं मोटण जा सांभा थिया। ॿारनि खे शयूं कोन मिलियूं। वञण खां अॻु में पीराणीअ जे पीउ ज़ाल जे मुंहं में ॾिठो। संदन अॻियां सुञ ऐं बुख फिरी वई। जोणस हीस जी पीराणीअ जे चोलड़े खे ॾिठो जो अञा हाणी धोई विधो आहे। संदसि ख़ामोश बेवस अखियुनि में इनकार की न हो। पीराणीअ जो पीउ भरवारे ॻोठ में आयो। सलाम आलेक कयाई। अदो को संग खपे। पीउ जो मतिलबु धीउ खे विकिणण जो। सिंध में संगनि जी अणाठ। केतिरनि जा पड़ बासियल हुआ। शल बादशाह पीर सभ जी पुॼाए। लालूअ जे पीउ पुट ॾे ॾिठो। मुछुनि जी सावल, आवाज़ गिघो, ॾाढ़ीअ जा छिडरा छिडरा खंभ बि निकिता हुअसि। 2-3 ॼणा बिरोहीअ सां गॾिजी विया। बिरोहनि जा कुता सिंधियुनि खे ॾिसी छिता थी पिया। हू हा मचाए ॾिनऊं। पीराणी पुठीअ उघाड़ी जुंडा खुलियल भॼी वञी माउ जे चोले खे झलियाईं। लालूअ जे पीउ खेसि हथु लाइ ॾिठो। पीराणीअ जे पीउ पकाई कंदे चयो, डुबरो डुबरी नाहे। कुतनि भौंक न छॾी। ॻोठ जे ॿाहिरें रस्ते ताईं भौंकंदा डोड़ंदा आया। खेनि ॿाहिरि कढी पुछ लोॾण लॻा ऐं बदन खे धूणे टिड़ी पकड़ी विया। हिननि पंहिंजो फर्ज़ु पूरो कयो। ॻोठ जे ॿाहिरां 60 रुपयनि ते फ़ैसिलो थियो। अॼु बिरोहिन पंहिंजा तॾा पटिया। वॾी वेड़जी सेड़जी ॾांदनि ते पइजी वेई। ॿारनि ॻोठ जूं ॻाल्हियूं ते कयूं, टकर जूं ऐं टकर जे ॿेरनि जूं। लालूअ जो ॻोठ वाट ते हो। पीराणीअ जी माउ पीराणीअ सां बिल्कुलु लॻी थिए हली। पिणसि बि खेसि आङुर ॾिनी हुई। अबा हाणे ॻोठ था हलूं। पिणसि कंध सां हाव कई। संदसि अंदरि खाधो पियो। माणस महसूसु कयो त का वॾी शइ संदसि छातीअ में अटकी बीठी आहे, जा ॿाहिरि निकिरण लाइ उधमा पई खाए। लालूअ वारा अॻे ई बीठा हुआ।
माणस मशीन वांगुरु सट ॾेई पिराणीअ खे खणी वरितो ऐं छातीअ सां चिंबड़ायो। माउ ऐं धीउ जूं दिलियूं धक धक करण लॻियूं। माण्हू मिड़ी विया, पिणस ॾकंदड़ हथनि सां पिराणीअ जे ॿांह खे छॾायो। माउ जो हियांउ फिसी पियो, आंडरा वढिजी पिया। दिलि दाह कई, अड़े मुंहिंजो पिराणी नंढड़ो। छोकिरे हियांउ फाड़े दाह कई। पखी भड़को ॾेई उॾामिया। पट में पियल पिराणीअ खे लालूअ जे पीउ झलियो। पिराणीअ जे पीउ जे नक ऐं अखियुनि जो पाणी संदसि ॾाड़ीअ मां थिए टिमियूं ऐं फतकंदड़ ज़ाल खे पिए झलियाईं। लॾ रवानी थी पिराणीअ ओॿासिन में अबा ऐं अमा पुकारियो। माणस खे ॻेलींदा विया ऐं परे खां आवाज़ ईंदो रहियो, ओजे ख़ुदा, मुंहिंजो पिराणी नंढड़ो। ओ टकर खे बाहि लॻे, सिंध वसे, मुंहिंजो पिराणी नंढड़ो। हिन वार पिपटिया। फतकंदड़ पिराणीअ खे घर खणी विया। हुन भुल पे खाधा, छड़ियूं ते हयूं, भॻी भॻी थी वई। लालू डोड़ंदो शयूं वठी आयो। ज़ोर सां संदसि वात में मिसरी विधाऊं, जा उझके सां निकिरी आई। ॿाराणीअ कचीअ निड़ीअ मां गिगो आवाज़ अचण लॻो। ओॿासिन ऐं सुॾकनि में भॻल टुटल अबा अमा थे निकितसि। कंहिं खेसि सॾु न ॾिनो। लालूअ खे बाहि वठी वई। काती खणी आयो, अखियूं फोटारे चयाईं, बसि कर न त कुहंदोसि। मिटी में पियल पिराणीअ सॼी रहियल ताक़त सां चीख कई। माई भागुल पंहिंजी नंढड़ीअ धीउ खे छिके छातीअ सां लातो। ॿकिरीअ कन उभा करे ॿेकाट कयो ऐं फर खे चटण लॻी। पिराणी अॼु बि जेरी आहे। संदसि हिकु पुटु पुलिस वारो आहे ऐं ॿियो जेल में आहे।